छन पोया हला थी मां। जिंदगी जी वेड़ में मूं हमेशा पंहिंजी खुशबू विञायो आहे, जंहिंजो ॾोह हमेशा मूं ॿियनि मथां रखियो आहे। पर हाणे इहा परोड़ थी अथमि त असल कसूरवार त मां पाण आहियां। मूं कॾहिं बि पाण खां निकिरी करे नाहे सोचियो, कॾहिं बि कंहिंजे एहसासनि ऐं कैफ़ियतुनि खे सम्झण जी कोशिश ई न कई। हमेशा मूं पंहिंजी कैफ़ियतुनि खे ई आॾो रखियो आहे। इहा मुंहिंजी ज़िंदगीअ जी तमामु वॾी ग़लती हुई। असांखे पंहिंजी महदूद या वसी सोच सां गॾु खयल हर विख शौरी अख रखण घुरिजे, छो जो असां किथे भी अकेला नहीं हूंदा। असां सां असांजो आस पास हर सूरत में गॾु हुजे थो। इहा ई त परख नथी थिए ऐं मां आहियां जो पंहिंजे पाछे में ई रही। विञायल वक्त वापस नथो अचे, इहा फितरत आहे ऐं फितरत सां विढ़ण ना समझी आहे। तू पाण सां जेको कुछ कयो, मां नथी समझां त तू उन में अकेलो कसूरवार आहीं। किथे सूमल त किथे मां उन जो हिस्सो आहियूं। पर जॾहिं हाणे तुंहिंजे साम्हूं सब वाज़े थियो आहे त तोखे हिकु बेहतर फैसलो करणु घुरिजे, जेको तुंहिंजी बीठल ज़िंदगीअ में हिकु तोहरक आणे। मुंहिंजी बीठल ज़िंदगीअ में सिर्फ़ तूं ई तहरुक आणे सघीं थी अर्शिला। मां इन करे ई तुंहिंजी चौंक ते अखियूं रखी वेठो आहियां। न सैफ, मुंहिंजी जंहिं चोट ते तू अखियूं रखियूं आहिनि, वो दरवाज़ो मूं हमेशा लाइ बंदि करे छॾियो आहे। मां तोखे तुंहिंजे रवैयनि जो ॾोही करार नथी ॾियां ऐं ना ही कॾहिं ॾींदसि। बस मूं पंहिंजो पाण खे मोहब्बत जे वतन मां जला वतन करे छॾियो आहे। पर छो अर्शिला? अर्शिला, तू पाण खे अहिड़ी सज़ा छो पई ॾे? मां जिथे भी ग़लत आहियां उन जी सज़ा भोगण लाइ तैयार आहियां। पाण खे सज़ा करे। मां पाण खे सज़ा न पई ॾियां सैफ, पर इहो ज़रूर आहे त मां हाणे मोहब्बत जे वतन में रहण नथी चाहियां। मां नथी चाहियां त पाण खे रहम करम जी झोलियुनि में पालजे। अर्शी, मूं सूमल खे तलाक ॾेई छॾी आहे। मूं पंहिंजी ज़िंदगीअ मां हुनखे रहड़े कढी छॾियो आहे। मुंहिंजे वजूद में हाणे सिर्फ़ तुंहिंजी मोहब्बत जा फसल पोखियल आहिनि। उन्हनि तां विछोड़नि, विसामनि ऐं हिजर जी जार तोखे ई हकलणी आहे। सैफ, मां इलाही अॻिते निकिरी वई आहियां, हाणे पोइ ते नथी वरी सघां। तू पंहिंजी ज़िंदगी जे सफ़र खे नओं दग ॾे, जिते मुंहिंजी याद जो को बि वण न हुजे। इहा ई मुंहिंजो हिकु नंढो अर्ज़ु आहे तोखे। इहो मुमकिन न आहे अर्शिला। मां घणो अॻिते अची चुको आहियां। अर्शी, तोखां सिवा हाणे कुछ भी न आहे। प्यार जी खैरात ॾेई वञो। न सैफ, मुंहिंजे लाइ हाणे ही इलाही ॾुखियो हूंदो।
मूं ज़िंदगी में तोखां घणो कुछ घुरियो हूंदो ऐं तूं हमेशा ॾियण खां इनकार कयो हूंदो, पर जेकॾहिं अॼु तूं एतिरी सखा ॾेखारीं थो त हिकु सखा ॿी बि कर। प्लीज़ सैफ मूंखे विसारे छॾ। अर्शी, अर्शी, पाछन पोया हालाथों मां भूरी पल पल रोआ थो मां पीढ़ा थो मां अकेले तुझी बेदर्द दुनिया सा वजूदी वेड़ में वेढ़ल राह हर पल उञायल ओ मुझे भागन जी भरी केड़े विसवसन में पइजी वई आई। लगे तो तेन मुल्क जी सजमूरी जिम्मेवारी तुझे मथा अची वई है ना, इए ना? छा चयव? छा ॻाल्हि आहे बेगम, केड़ियुनि सोचुनि में गुम आई, केड़ियुनि गणतियुनि अची तोखे वरायो आहे? मां सोचां पई त अल्लाह ताला हर बाने खां आज़माइशूं वठंदो आहे ऐं पोइ उनखे चङे दग ते आणे बिहारे छॾींदो आहे। असां खां बि उन आज़माइशूं वरितियूं आहिनि ऐं हाणे भले दग ते आणे बिहारियो अथई, इहो ॾिसणो आहे असां इहो भलो दग छॾे ॿियो दग वठूं था या उन ते ई हलंदा रहूं था। ओ मुंहिंजी भागन भरी, तूं तो वञी कंहिं मस्जिद जे मेंबर ते वेह, अहिड़ा गुफ़्ता त मुला बि कोन कढंदा आहिनि जेके तूं पई चवी। सची ॻाल्हि ॿुधाए बेगम, कंहिं मुलियाणी सां दोस्ती त कोन रखी अथई? तव्हांखे हिन भोग मज़ाक सवाइ कुझु ॿियो ईंदो आहे? इन भोग मज़ाक सवाइ ॿियो कुझु न अचे हा न मूंखे, त तूं कॾो को छॾे हली वञी आहे। हाणे संजीदा थियो ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कयो। हिन वक़्तु मां सिर्फ़ु इहो सम्झण जी कोशिश पियो कयां त अहिड़ी कहिड़ी मुलियाणी आहे जेका मुंहिंजे घर में काहे पई आहे, चए हणी तुंहिंजे दिमाग़ जा वाइसर ई फेराए छॾिया। तव्हांखे अगरि मूंसां सिधे तरीक़े सां नाहे ॻाल्हाइणो न त वेही पंहिंजो स्क्रिप्ट लिखो, मूंखे तंग न कयो। चङो चङो, ॿुधाए छा ॻाल्हि आहे? अर्शीला हुन मुंहिंजे लाइब्रेरी वारे जे पोयां वते पई ठेंग टपा ॾींदी ऐं हाणे हूअ पेर ते आहे ऐं सौ सिधो चयो अथई त जंहिंसां तव्हां चवंदो मां हुन सां शादी कंदसि। ठीकु आहे, पोइ तो छा सोचियो आहे? मूं मासी सुरैया ऐं हिकु ॿियूं बि रिश्ते कराइण वारियूं आहिनि, उन्हनि खे बि चयो आहे ऐं हुननि कुझु रिश्ता आंदा बि आहिनि, पर मां चाहियां थी त पहिरियां तव्हां हुननि सां मिलो, हुननि खे ॾिसो, पोइ पाण अर्शीला सां ॻाल्हाईंदासीं। ॾिस मिशाल, मूं तोखे अॻु में बि चयो हो ऐं हाणे वरी बि चवां पियो त ॿारनि ते पंहिंजा फ़ैसिला न मड़जनि, हुननि खे ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण करणु ॾे, हुननि खे सलाहूं ॾिजनि, ॻाल्हियुनि जे सभिनी पहलुनि खे हुननि जे साम्हूं आणिजे, पोइ को फ़ैसिलो कजे। मां त इन सोच जो क़ाइल आहियां ऐं मां इहो बि चवंदुसि त तूं सभई रिश्ता अर्शीला खे ॿुधाए छॾ, हू पाण ई ॾिसी परखे वठंदी। उहो फ़ैसिलो न करे सघंदी, तॾहिं त चवां थी त पाण ॾिसी परखे वठूं। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा बेगम, तूं वाकई न लाइब्रेरी वारे जे पोयां हथ धोई पई आई? छा अर्शीला लाइ हू अहमियत रखे थी? छा अर्शीला पंहिंजी ज़िंदगी में खेसि आणणु घुरियो पिए? न, मूंखे एतिरी ख़बर कोन्हे, पर हर वक़्तु हू हुन सां पई घुमंदी आहे, पई ॻाल्हाईंदी आहे। ॾिस बेगम, सैफुल्ला हुनजो उस्ताद रहियो आहे ऐं हिकिड़ो सुठो दोस्त बि रहियो आहे, थी सघे थो त हुनजे करे गॾु घुमंदा हुजनि। तूं हुन खां मालूम छो थी करी? हू तव्हां सां घणो फ्रैंक आहे, तव्हां छो था ॻाल्हाए ॾिसोसि, पर असां वरी हुन लाइब्रेरी वारे ते छो ॻाल्हायूंसि?
ही जेके रिश्ता आया आहिनि उन्हनि ते छो न ॻाल्हायूंसि? वो वाकई बेगम सैफुल्ला सां मोहब्बत करे थी ऐं हुनखे पंहिंजी ज़िंदगीअ में हैसियत ॾिए थी। इन में कहिड़ो मसलो आहे? हू त हाणे हू पंहिंजी पहिरीं ज़ाल खे बि तलाक ॾेई चुको आहे। न, मां पंहिंजी धीअ उते कॾहिं बि न ॾींदसि जिते पहिरीं का औरत उते ज़ाल जो हक़ अदा करे चुकी हुजे। बेगम, जेकॾहिं अर्शिला जे दिल में सैफ जे लाइ कुझु आहे त तूं इहो सोच, वो ॿिए हंधि कीअं ख़ुशि रही सघंदी? मूं अर्शिला सां ॻाल्हायो आहे, हू असांजे फ़ैसिले सां ॿधल हूंदी ऐं हू दिलि सां ख़ुशि आहे। ठीकु आहे, मां हुन सां ॻाल्हाईंदुसि। बाक़ी वधीक पाण फ़ैसिलो कंदासीं त छा करिणो आहे ऐं छा करणु घुरिजे। अॼु ई ॻाल्हाए वठीस त बहितर आहे, सुभाणे तूं छो वञूं? वाह बेगम वाह, तूं त सभु ॿार हिकिड़े ई वक़्त में लाहिण थी घुरी। छो न लाहियां? मां तव्हांखे वधीक परेशान नथी ॾिसी सघां। अड़े तुंहिंजी अहिड़ी मोहबत ते कुर्बान वञा, असुल कुर्बान वञा। पोइ तव्हां अर्शिला सां ॻाल्हाईंदव न? हा, बिल्कुलु ॻाल्हाईंदुसि। वाह वाह, छा त नज़म आहे त उर्दू में पर सफ़ा दिल जी तर्जुमानी पियो करे। दिल पई चवे त हर पढ़ां। उर्दू में पढ़ या इंग्लिश में पढ़ जरूर, छो जो तुंहिंजी सेहत लाइ बेहतर आहे। कब तुम आओगी मेरे पास फिर मेरी होकर, मैं आज भी तुम्हारे हिस्से के बिस्तर पर नहीं सोता। मेरे हिस्से के आधे तकिए को छूता ही नहीं, इस खौफ से कि तुम जाग न जाओ फिर और नींद तुमसे रूठ जाए न कहीं। जबकि मेरी सारी रातों की नींदें तेरी यादों पर कर्ज हो गई हैं और रात मुझ पर बेन करती है। हर एक लम्हा जैसे उम्र खा रही हो मेरी, और खा भी रही है एक एक निवाला करके। मेरे हाथों में अब भी तुम्हारी खुशबू की इबादत चमक रही है। तुम्हारे बालों के उड़ने का लमस मेरे चेहरे पे सजदे में गिरा पड़ा है, और चादर की सिलवटें जिनमें तुम रेंगती तुम्हें गहरी नींद में अक्सर, वो सिलवटें रो रही हैं अब भी। कब आओगी तुम मेरे पास पूछती हैं। रातों को जब नींद नहीं आती तब मेरी नज़में सुनना, बहुत ही मिन्नतें करना, सारी अपनी रंजिशों को याद करवाना, और यूनिवर्सिटी के दिनों में दी गई सारी गालियां सिर्फ इसीलिए देना कि मैं अपनी नज़में सुनाऊं। वाह साइमा, एक सुठे पोस्टमैन वारो कम कयो थी। छा मकसद आपी? मां एडो सुठो नज़म पढ़ियो, तू मूंखे पोस्टमैन पई सजे? मूंखे ख़बर आहे थी नज़म कंहिंजो आहे ऐं कंहिं तोखे पढ़ण लाइ चयो आहे। आपी जेकॾहिं एडो समझे पई त पोइ हुनजी मोहब्बत हो पई जवाब ॾे। साइमा, तूं मूंखां वॾी न आहीं जो ईअं सवाल पई करे। बाबा, तव्हां अचण जी तकलीफ़ कई, असांखे ॿुधाए छॾियो, असां अची वञूं। न बेटा, बस मां त पंहिंजे कमरे जे कैद मां इन करे निकिरी आयसि जो मुंहिंजे कमरे ते हिकु मुलियाणी कब्ज़ो कयो। छा मकसद बाबा मुलियाणी? इहो ग़लति आहे बाबा। ममा तव्हांजी दुनिया ऐं आख़िरत सवारण जी ॻाल्हि कंदी हूंदी ऐं तव्हां हुननि खे मुलियाणी पिया कोठियो। बाबा, तव्हांखे मूंसां कुझु ॻाल्हाइणो आहे? न बचा, मां त ईअं ई आयो आहियां। हा, जेकॾहिं साइमा मुंहिंजे लाइ हिकु ब्लैक कॉफ़ी ठाहे अचे त मां ॾाढो ख़ुशि। बाबा तव्हां वेट कयो, मां हाणे थी ठाही अचां। ओके। बाबा, तव्हांखे मूंसां कुझु ॻाल्हाइणो आहे? हा बच्चा, मूंखे तोसां ई कुझु ॻाल्हाइणो आहे। असल में काफ़ी ॾींहंनि खां मां ॾिसां पियो त तो में ऐं तुंहिंजी माउ में जेको तकरार थींदो हो उहो ॾिसण में न पियो अचे। मां सम्झसि कोन बाबा। चङो ठीकु आहे, मां सिधो सौ पुछां थो। ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त मां हिन वक़्तु तुंहिंजे पीउ सां गॾोगॾु तुंहिंजो दोस्त बि आहियां।
मूंखे इहो ॿुधाए बच्चा त तुंहिंजो सैफुल्ला जे बारे में छा फीलिंग्स आहिनि? बाबा हू मुंहिंजो हिकु सुठो दोस्त आहे। को ख़ासि सबब जो तव्हां पुछो पिया? मम्मा तव्हांखे कुझु चयो आहे? हू सिर्फ़ तुंहिंजो दोस्त आहे, ॿी का फीलिंग न आहे तो वटि हुन जे लाइ? बिल्कुलु बाबा, हाणे त बल्कि असां तमामु घटि मिलंदा आहियूं। मुंहिंजो त लाइब्रेरी वञण बि तमामु घटि थी वियो आहे। ओके बच्चा, असल में तुंहिंजी मम्मा चाहे पई त मां तोसां ॻाल्हायां ऐं तुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हियूं पिया। बाबा मुंहिंजे लाइ अवां जो ऐं मामा जो जेको बि फ़ैसिलो हूंदो मुंहिंजी अखियुनि ते आहे। मूं त मम्मा खे ॿुधाए छॾियो आहे। हाँ, पर मां पहिरीं चाहियां पियो त तोखां मालूम करे वठां, तुंहिंजे दिल जी कैफ़ियत मालूम करे वठां। बाबा मुंहिंजी दिल, मुंहिंजो ज़हन, मुंहिंजो पूरो वजूद अवां जे फ़ैसिले जे लाइ आहे। अवां इहो कॾहिं बि न सोचिजो त मां तव्हां जे कयल कंहिं बि फ़ैसिले खां इनकार कंदसि। आबाद हुजी पुट, हमेशह ख़ुशियूं तुंहिंजे कदमनि में हुजनि। आबाद रही। अलाए छो बच्चा मुंहिंजी दिल इहा नथी मञे त तो दिल सां हा कई आहे। तूं सिर्फ़ पंहिंजे पीउ ऐं माउ खे सेक्रीफाई करण जे लाइ हा कई आहे। बाबा तव्हांजी कॉफ़ी। ओह वंडरफुल, थैंक यू बच्चा। वियो। मां त सम्झी वई आहियां त तव्हां मूंखे कमरे मां कढी की ख़ासि ॻाल्हियूं कयूं आहिनि। न बच्चा, ख़ासि त न पर अहम ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं उहे बि सभु तुंहिंजे मुतलिक़। बाबा इहो त मूंसां गॾु नाजाइज़ी हूंदी। न, बिल्कुल भी न। तोसां सिर्फ मोहब्बत हूंदी। तव्हां पंहिंजे लाइ भला कॉफी न ठाहे आहियो? कंजूस आहे बाबा, मुंहिंजे लाइ न ठाहींदी आहे। तुंहिंजी मिड़नी कैफ़ियत में सिर्फ मां ई आहियां अर्शिला। पोइ छो मूंखां ई पंहिंजा सभु जुड़ियल रिश्ता टोड़े वई आहीं? ईअं छो? छो अर्शिला, छो? हेलो सैफ, मां सूमल पई ॻाल्हायां। तूं कीअं आई? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तूं नाराज़ हूंदे ऐं तोखे थियण बि घुर्जे। मां तोसां तमामु घणी नाजाइज़ी जो कई आहे। तो कमाए तोखे? सैफ, असां अलॻि थिया आहियूं पर पुराणे रिश्ते सां पाण ॿई ॻाल्हाए त सघूं था न। मां किथे मसरूफ़ आहियां सुमल, तोखे जेकॾहिं को कमु आहे त ॿुधाए। छा तूं अर्शिला सां गॾु आहीं? मां कंहिंसां गॾु आहियां इहो पुछण जो हक़ हाणे तोखे न आहे। मां मञां थी त मां पाण ई इहे सभु हक़ तोखां वठी छॾिया, पर अॼु सिर्फ़ उन हक़ सां तोखे कॉल कई आहे छो जो कुझु अर्सो असां ॿिन्हिनि हिक ॿिए सां गॾु गुज़ारियो आहे। छा तूं जहांगीर खां बदिलो वठण में मुंहिंजी मदद करे सघीं तूं? मोहतरमा, मूं वटि वक़्तु न आहे ऐं न ई मां अहिड़ी सोच जो आहियां। त मुंहिंजो हुन माण्हू सां को बि तालुक़ न आहे ऐं न ई तव्हां सां को तालुक़ बचियो आहे। पर सैफ, मां बिल्कुलु अकेली थी वई आहियां। जहांगीर मूंखे टिश्यू पेपर वांगुरु यूज़ करे उछलाए छॾियो। मां ॼाणां थी त हुन ई मुंहिंजो एक्सीडेंट करायो हुयो, पर उन्हनि तोखे हुनजो ॾोही बि कोठियो। मां हाणे सभु कुझु सम्झी वई आहियां। तूं रुगो मुंहिंजी मदद कर, हिकु दोस्त जी हैसियत सां ई। आई एम सॉरी सुमल, मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां कहिड़े बि हवाले सां। मां पाण घणनि मुश्किलातुनि में फाथल आहियां। तुंहिंजी घणनि महिरबानियुनि जे करे मूंखे अॼु बि भोगणो थो पए। ऐं प्लीज़ सुमल, मूंखे घणनि ॾुखियाइनि ऐं तकलीफ़ में न विझ। सैफ, मां मञां थी त मां तोसां तमामु घणियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि। मुंहिंजे करे तूं अञा ताईं अज़ियतुनि मां गुज़री पियो, पर सैफ, कोई मूंखे बि त सम्झे। तूं ई त मूंखे सम्झी सघीं थो।
मूंखे बहितर सुञाणी थो ऐं मुंहिंजी तूं ई मदद करे सघीं थो कंहिं बि पुराणे रिश्ते जे एवज़ कंहिं विसरी वियल एहसासनि जे सदके ई सही। सलीम साहब, तव्हांजो मतिलबु आहे त उहे समूरा माण्हू ॿीहर लिखी ॾिनी जिन ज़मीन गिफ्ट कई आहे रहीम साहब खे। असल में ज़मीन जो खातो त उन ई वक़्तु तयारु थी चुको हो जंहिं वक़्तु उन्हनि ज़मीन गिफ्ट कई हुई ऐं इहो समूरो अदालत जो रिकॉर्ड आहे। अव्हां जी ॻाल्हि सही आहे, पर हिन वक़्तु जेके सभिनि खे जुडिशियल मैजिस्ट्रेट वटि लिखी ॾियणो पवंदो। पर इहो इन वक़्तु कीअं थो थी सघे? ऐं मां ज़ाती तौर ते नथो चाहियां त रहीम साहब खे इन्हनि समूरनि मामलनि में इन्वॉल्व कजे। इहो सभु तव्हां मुद्दे छॾे ॾियो, रहीम साहब खे इतमाद में वठो, बाक़ी सभु मामला मां पाण करे वठंदुसि। ठीकु आहे, तव्हां इहे समूरा मामला पाण संभालियो, ॾिसी वठो उन्हनि खे, बाक़ी रहीम साहब सां मां पाण ॻाल्हाईंदुसि। ठीकु आहे, तव्हां कोशिशि करे इंक्वायरी ऑफिसर खे पूरी तफ़सील ॾेई छॾियो। ठीकु आहे सर, पोइ हलूं। हलो अचो। हेलो सर, कीअं आहियो? हा रहीम साहब, कीअं आहियो? ख़बर पई तव्हां जॉइन कयो आहे। मां बि हिकु अधु ॾींहं में मीटिंग कॉल कयां थो, पोइ वेहूं था। सर, अव्हां त बिल्कुलु ई हथु खणी वठो। हिकु हेड जी हैसियत में त घटि में घटि सपोर्ट कयो। छा सपोर्ट कयां रहीम साहब? अव्हां त वॾा एलिगेशन आहिनि। सर 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 सिर्फ़ु एलिगेशन्स आहे ऐं हिन वक़्तु ताईं इंक्वायरी में कुझु बि साबित कोन थियो आहे। ऐं मां इहो चाहींदुसि त तव्हां मुंहिंजी भर वठो ऐं मुंहिंजी सपोर्ट कयो। रहीम साहब, मां बि मजबूर आहियां, पर मूं इहा कोशिशि ज़रूरु कई आहे। तव्हां जंहिं सीट ते वेही पंहिंजी पावर जो ग़लति इस्तेमालु कयो आहे, उनखे ढकियो आहे। मां का बि इंटरनल इंक्वायरी न कई। सर, मूं कहिड़ो पावर जो ग़लति इस्तेमालु कयो आहे? सर, जेकॾहिं कुझु नौजवान पंहिंजी नौकरी बचाइण जे लाइ नंढियुनि नंढियुनि अख़बारनि ऐं रिसालनि जा इश्तिहार वठणु अचनि था, त छा उन्हनि जी सपोर्ट न कजे? पंहिंजी ॿोलीअ में छपजंदड़ किताबनि जी जेकॾहिं इश्तिहार ॾेई उन्हनि खे सपोर्ट न कंदासीं असां, त ॿियो केरु कंदो? ख़ैर, तव्हां हाणे छा था चाहियो? सर, इहा इंक्वायरी अव्हां बंदि कराए सघो ऐं मां यकीन थो ॾियारियां त मां कुझु बि ग़लति न आहे कयो ऐं न ई मां कॾहिं कंदुसि। ठीकु आहे रहीम साहब, मां पंहिंजे हिसे जी कोशिशि कंदुसि। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।